अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में आऊं तव्हांजो मेज़बान फ़हीम बबर। नाज़रीन, मुल्की तोड़े सिंध जी सियासी मंज़रनामे ते अगर नज़र विझूं त इलेक्शन वेझो ईंदे नज़र अचनि पिया ऐं जीअं जीअं इलेक्शन जी ॻाल्हि ॿोल पई हले, चोॿोल हले पियो, तीअं तीअं सियासी पार्टियुनि पारां जेको आहे जलसा जुलूस करण जो सिलसिलो बि तेज़ थी वियो आहे। वफ़ाक़ में ॾिसिजे त नून लीग पारां ऐं तहरीक इंसाफ़ पारां वॾा वॾा जलसा कया पिया वञनि ऐं उते वरी पीपुल्स पार्टी बि कंहिंखां घटि न आहे। पीपुल्स पार्टी बि जेको आहे पंहिंजे तकनि में पावर शो जो मुज़ाहिरो करे रही आहे। ऐं ताज़ो ई जेको अगरि ॻाल्हि कजे नवाज़ शरीफ़ जी, त अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ में जेको पानामा जे हवाले सां केस हो, त ताज़ो ई बरतानिया गवर्नमेंट नेब हवाले जेको आहे कुझु दस्तावेज़ बि कया आहिनि ऐं उनखां अलावा जेके सिंध जी अगरि ॻाल्हि कयूं त सिंध में बि जेको सियासी सरगर्मियूं आहिनि उहो उरूज ते पहुची वियूं आहिनि। अॼोके प्रोग्राम में सिंध तोड़े पाकिस्तान जी जेका सियासी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कयूं था। असां गॾु अयाज़ लतीफ़ पलीजो साहब मौजूदु आहिनि। अयाज़ साहब क़ौमी अवामी तहरीक जा सदर आहिनि ऐं उनखां अलावा क़ौम परस्त अॻवान आहिनि। तमामु घणो सुठो तजज़ियो कंदा आहिनि। कीअं पिया ॾिसो सॼी सूरत हाल खे? बरतानिया ताज़ो जेको आहे शरीफ़ ख़ानदान खे जेको आहे यानी जेको ऑफशोर कंपनीज़ आहिनि उन्हनि जा दस्तावेज़ बि नेब जे हवाले कया आहिनि। नेस्कोल जा कया अथनि जी, नेस्कोल फ्लेट्स जा बि कया अथनि। ख़बर न आहे उन्हनि में आहे छा, पर फ़िलहाल मीडिया में आहे त डिटेल्स ॾिना अथनि। पर इहा जेका अकाउंटेबिलिटी हले पई इहा पंहिंजे मंतक़ी अंजाम ताईं तॾहिं पुॼंदी जॾहिं सभिनी जे ख़िलाफ़ु अक्रॉस दी बोर्ड अकाउंटेबिलिटी थिए। माज़ी में तव्हां ॾिसंदव त जेको दौर हो इस्कंदर मिर्ज़ा खां वठी अयूब ख़ान खां वठी कि मख़सूस माण्हू टारगेट बणजंदा हुआ, कॾहिं बंगाली, कॾहिं सिंधी, कॾहिं बलोच, कॾहिं पंजाबी, कॾहिं पश्तून, वरी कॾहिं लीडरशिप ख़ासि, कॾहिं अली मोहम्मद राशिद ते केस, कॾहिं कंहिं ॿिए ते केस, कॾहिं पीर साहिब पागारे जा मुरीद सभु कैंपुनि में 1947 खां पोइ बि हुर कैंपुनि में बंदि कया विया। हालांकि पाकिस्तान ठहणु शर्त उहे सभु आज़ादु थियणु खपंदा हुआ। तहरीक आज़ादी जा सिपाही हुआ। वरी भुटे साहब जे दौर में तव्हां ॾिठो त DPR लॻी, सिंध जा क़ौमी कारकुन सभु जेलनि में हुआ ऐं पलीअ साहब जा साथी, GM सैद साहब जा साथी ऐं लेफ्ट जा साथी, जाम साकी साहब जा साथी, ॿिया सभु जेलनि में हुआ। वरी ज़िया आयो त उन पीपुल्स पार्टी खे टारगेट कयो ऐं मोहतरमा खे टारगेट कयो वियो ग़ुलाम इसाक़ खान जे ज़माने में। वरी मोहतरमा जॾहिं इक़्तिदार में आई त वरी मियाँ शरीफ़, नवाज़ शरीफ़ जो पीउ जेलनि में रहियो। ईअं हर दौर में को हिकिड़ो अधु टारगेट थिए थो, उनजे ख़िलाफ़ु कार्रवाई थिए थी, पोइ तासिर इहो थो वञे त फ़क़ति इंतकामी कार्रवाई आहे या तासुब आहे या पार्शलिटी आहे। तंहिंजे करे हीउ जेको नवाज़ शरीफ़ साहब जे पनामा जे हवाले सां तव्हां ॻाल्हि कई, इहा पंहिंजे मंतक़ी अंजाम खे ॻाल्हि तॾहिं पुॼंदी जॾहिं नज़र ईंदो त रुॻो पंजाब में न पर बलूचिस्तान, KPK, सिंध में जेके बि वॾियूं मच्छियूं आहिनि, जिन बि अरबे रुपया लुटिया आहिनि, उहे सभु जेलनि में वञनि, सभिनी ते केस हलनि, त पोइ तासिर जुड़ंदो त हिकिड़ी सही अकाउंटेबिलिटी, सही एहतिसाब थिए पियो। अच्छा, हीअ कीअं था ॾिसो भला हीअ मुसलसल जेको आहे नवाज़ शरीफ़ अदलिया जे बि साम्हूं आहे ऐं उनखां अलावा जेको हिक ॿिए ते तमामु घणा वार बि थियनि था। ख़ासि तौर ते नवाज़ शरीफ़ इमरान ख़ान खे निशानो बणाए थो, इमरान ख़ान नवाज़ शरीफ़ खे निशानो। हीअ आख़िर हिननि जो जेको रिज़ल्ट छा निकिरंदो? मुंहिंजे ख़्याल में जीअं जाइ डहंदी आहे न, पोइ जाइ डहण महिल रुॻो चौधारी मलबो हूंदो आहे। सही, गंद किचिरो पियो हूंदो आहे। त पाकिस्तान हींअर मलबे जो ढेर आस्ते आस्ते थींदे तव्हांखे नज़र पियो अचे। हू बि जेल में, हुन ते बि केस वठा, नवाज़ शरीफ़, PTI जहिड़ा। इनखे जेकॾहिं सही मैनेज कजे त इन मां हिकिड़ी नई इमारत ठही सघे थी। सही, इन खोटियल चरीअ मां, इन विधल पीढ़ जे मलबे मां ऐं पथरनि ते हिकिड़ो शानदार नई इमारत ऐं बिल्डिंग अॾे सघिजे थी, जेकर में सरियो सही हुजे, रेती सही हुजे, सीमेंट सही हुजे, त इहा तोड़ फोड़ नज़र ईंदी आहे, मलबो नज़र ईंदो। जिते पुराणी इमारत खे ड्राहे नई इमारत ठाहिणी हूंदी उते गंद किचिरो थींदो। पर ॻाल्हि आहे त आलमी सतह ते बि सूरत हाल अहिड़ी थी पई थिए जो पाकिस्तान लाइ मौक़िया पिया पैदा थियनि। माण्हुनि खे रुॻो हुन में नज़र ईंदी फ्रस्ट्रेशन। मूंखे नज़र अचे पियो त पाकिस्तान लाइ पंहिंजा फ़ैसिला करण लाइ हिकिड़ो आलमी माहौल साज़गार पियो थिए। ठीकु, सॼी दुनिया में जेका सूरत हाल आहे न, मसलन तव्हां खां थोरो परे वञो हिन फार ईस्ट ॾांहुं, त कोरिया, नॉर्थ कोरिया ऐं साउथ कोरिया हिकु ॿिया दुश्मन आहिनि। पहिरियों दफ़ो ट्रंप मजबूर थियो आहे जो उहो चवे थो त आउं नॉर्थ कोरियन लीडर सां मिलंदुसि। किम जोंग उन, किम इल संग जो पोटो आहे नॉर्थ कोरिया जो। उहो लिकी अटकल सटकल सां त मथां अटैक न थिए, उहो वञी चीन पहुतो। उते प्रेसिडेंट ज़ी जिनपिंग सां मुलाक़ात कई, चीनी सदर सां। उन खां पोइ अमेरिका ट्रंप ऐलान कयो आहे त असीं जेके बदतरीन, ट्रंप ऐं कोरियन हिक ॿिए ते ईअं अटैक कया आहिनि जो तव्हां हैरान थी वेंदो त ज़ाती दुश्मन ऐं तूं थुलो ऐं तूं चरियो ऐं इन क़िस्म जा लफ़्ज़। हाणे उन ट्रंप चयो आहे त आउं मिलंदुसि मई में नॉर्थ कोरियन लीडरशिप सां।
हाणे इहो किम जोंग उन सफ़ा हींअर बदतरीन दुश्मन अमेरिका जो थी बीठो, पर प्रेसिडेंट ज़ी जेको चीनी तमामु हिकिड़ो दाना क़िस्म जो सदर आहे, उन माहौल ठाहियो आहे जो हाणे मिलनि पिया। ॿिए पासे जेको शाम आहे, उन शाम में शाम जी मदद पे कई बशार उल असद जी रूस ऐं ईरान, पर हाणे पहिरियों दफ़ो मई में अंकारा में मीटिंग पई थिए, जंहिंमें वरी जेको बशार उल असद जो मुखालिफ़ आहे टर्की, उहो तुर्की बि मेज़बानी पियो करे अंकारा में, पंहिंजे कैपिटल में, ऐं उते रूस, ईरान ऐं हसन रोहानी, बशार उल असद ऐं रूसी प्यूतिन इन्हनि जी ऐं होॾा अर्दगान जी मंज़ूरी सां मीटिंग थी थिए। शाम जे हवाले सां इन्हनि जो अलायंस पियो ठहे, उहो बि अमेरिका लाइ। इन सॼी सूरत हाल में अमेरिका आहे उन्हनि में मसरूफ़, पाकिस्तान जी पॉलिसियूं ठाहींदो आहे PNA जे दौर खां वठी अमेरिका। हाणे ही माहौल साज़गार आहे, तंहिंजे करे पाकिस्तान खे इहा ॻाल्हि सम्झ में अचे कान पई। शायदि मुंहिंजे ख़्याल में PMLN PTI पीपल्स पार्टी खे सम्झ में कान पई अचे त अमेरिका जेको होॾां अमेरिका ॾिसो न, हींअर 60 रूसी सफ़ीर कढी छॾियूं, सफ़ारतकार रूस कढी छॾिया आहिनि यूरोप जा। हिकिड़ो वॾो तनाव ऐं टकराव आहे, उन टकराव में वरी तुर्की, शाम, रूस ऐं ईरान पिया मिलनि। हाणे इन सॼी हेॾां मशरिक़ फार ईस्ट में, मिडल ईस्ट में इहा पासे, होॾां फार ईस्ट में कोरिया ऐं ट्रंप ऐं उते इहा सूरत हाल चीन ऐं इहो, इन सॼी सिचुएशन में ट्रंप जो ध्यानु आहे ओॾां ऐं उन ते पंहिंजा अटैक आहिनि। तंहिंजे करे उहो पाकिस्तान खे जो डिक्टेट करे पाकिस्तान लाइ बयान ॾियनि था, पर पाकिस्तान खे पंहिंजी पॉलिसी लाइ मजबूर कनि, उन पोज़ीशन में आहिनि कोन। तंहिंजे करे पाकिस्तान जी रियासत चाहे, पाकिस्तान जा इदारा चाहिनि, पार्लियामेंट, अदलिया, इहे सभु गॾिजी जेकॾहिं चाहिनि त पाकिस्तान मां करप्शन जी पाड़ पटण जो आगाज़ करे सघनि था। ठीकु आहे। अच्छा, इहो ॿुधाइजो त वफ़ाक़ी काबीना जे इजलास में जेको CPEC में जेको आहे ज़राअत खे नज़रअंदाज़ करण जे हवाले सां जेको वज़ीरनि एहतिजाज कयो आहे। ॾिसो, ज़राअत जो बुनियादु छा आहे? ज़राअत जो बुनियादु ॿ, हिकिड़ो त पाणी, फर्टाइल लैंड्स ऐं पाणी हुजे, ॿियो आहे त जेको फसल उपायो था उनजा अघु हुजनि। सही, केॾी बि ज़मीन भली हुजे, पाणी ज़बरदस्त हुजे, पर अघु थिए न, त अघु पाकिस्तान में, सिंध में त अघु हथु वठी तबाह कयो। पीपल्स पार्टी जी हुकूमत वटि शुगर मिलूं हुयूं, सभु उन्हनि वटि आहिनि, ऐं कणिक जे बारदाने जे हवाले सां जेको हाणे असरु थियो आहे, अघु ज़राअत जो सिंध में त किरायो वियो। पंजाब में अघु वरी बि निस्बतन बहितर आहे, निस्बतन बहितर हारियुनि खे रिआयत आहे, आबादगारनि खे, ऐं हुननि जी फस्ट प्रायोरिटी नवाज़ शरीफ़ जे पंजाब जे रूलिंग क्लासिस जी फस्ट प्रायोरिटी पाकिस्तान आई कोन्हे, पंजाब आहे। तंहिंजे करे ऐं हिते वारनि हमराहनि जी प्रायोरिटी वरी सिंध आई कान्हे। फ़र्क़ु इहो आहे जो KPK जी फस्ट प्रायोरिटी आहे KPK, PTI जी हुकूमत जी, त सूबे सरहद साबिका जो कमु थिए, होॾां आहे त पंजाब थिए। हेॾां असां वारा जेके दिलबर दोस्त वेठा आहिनि, उन्हनि जी प्रायोरिटी आहे फ्रांस जा महल, दुबई जा कासल्स, ऐं उते जेके शेख ज़ैद रोड ते खरबे रुपयनि जूं मिल्कियतूं आहिनि उहे, शुगर मिलूं, असांजो प्यारो दिलबर जेको हीरो आहे अनवर मजीद साहब, दिलबर असांजो काका साहब, असांजा दिलबर आसिम साहब, असांजी भेण प्यारी असांजी आयान अली, असांजा जेके महिरबान सभु आहिनि, उन्हनि खे कीअं ॾिसो न, सिंधी क़ौमी कारकुन गिरफ़्तार आहिनि, तव्हां बयान कोन पढ़ंदो, सिंध जा नौजवान गभरू, उन्हनि जा लाश था मिलनि, सिंधी क़ौमी कारकुन जेलनि में के गुम थियो वञनि, का वीचारी असांजी लोहार भेण आहे, उनजो पीउ गुम आहे, का आरी जो भेण आहे, उनजो को मुड़ुसु या पीउ या भाउ गुम आहे, के भंभरे माउ जो बचो खसिजी वियो आहे, उनजो को धणी धोणी कोन्हे। बाक़ी असांजो प्यारो भाउ ग़ुलाम कादिर मरी जेकॾहिं गुम थी वेंदो, असांजो भाउ जेकॾहिं प्यारो लगारी साहब, ॿई बि लगारी गुम थी वेंदा, त पीपल्स पार्टी चवंदी ईंट से ईंट बजा देंगे मंज़ूर काका ताईं, ऐं उन तां आसम तां मरण मारण लाइ तयारु हुनखे वापसि वठियो अचनि। बाक़ी हीअ जेके असांजूं लोहार भेनरूं, आरी जूं भेनरूं, भंभरो भेनरूं, इन्हनि जा बचड़ा या का हलिया वञनि, इन्हनि सां इन्हनि जो वास्तो ई कोन्हे। इन्हनि जो वास्तो ई कोन्हे त को सिंधी रिसाले जो को एडिटर आहे उहो वीचारो गुम थी वियो आहे, को क़ौमी कारकुन, उन्हनि सां वास्तो ई कोन्हे। तंहिंजे करे ज़राअत सां इन्हनि जो कहिड़ो वास्तो? ज़राअत सां हिननि जो वास्तो कहिड़ो? हिननि जो मसइलो आहे जेको कमांड अचे सो असीं लुटियूं, उन ते 200 रुपया वारो जो अघु असीं 60 रुपया ॾेई उहो पैसा खणी उहे ॿाहिरि शिफ्ट कयूं, उते सीड़प कंदासीं, उते खरबे रुपया ठहंदा। हिन कमांड ज़मीनुनि जे पोयां छो लॻा पिया हुजो? हीअ त चवनि था ज़मीनूं सभु ख़ाली थियनि, त असीं प्यारे मलिक रियाज़ साहिब सां नवाब शाह कराची वांगुरु को बदीन ते, को दादू ते जी ज़ुल्फ़काराबाद ठाहियो अथनि, उतां मक़ामी पार्टनर खयां अथनि, उहे सभु ख़रबपती थी विया आहिनि। मक़ामी पार्टनर बि, आलमी पार्टनर बि, ऐं बदारी साहिब वारी टीम बि। सिंध जे शहरनि जे आसपास ज़मीनूं खणूं, माण्हू खपाइनि, फसलनि जा अघु किरनि, टंडो हलायार, लाड़काणो, दादू, जेकबाबाद, उहे पंहिंजे ज़मीनूं विकिणनि, उते वरी असीं बहरिया टाउन ठाहियूं, उते ज़ुल्फ़कार आबादूं ठाहियूं, उन्हनि में इन्वेस्टमेंटूं कयूं। उन्हनि जो कमु इहो आहे। पाणी जी खोट तमामु शदीद थी वई आहे, इन कीअं था ॾिसो? पाणी जी खोट पीपल्स पार्टी कराई आहे, नवाज़ लीग कराई आहे। ठीकु,
नवाज़ लीग जो कालाबाग जो नओं राग आला पियो आहे, इहा सिंध दुश्मनी आहे, मुल्क दुश्मनी आहे। नवाज़ शरीफ़ खे पंहिंजे इन्हनि माण्हुनि जे वात खे लगाम ॾियणु खपे। सिंध जे माण्हुनि कालाबाग डैम खे रद्द करे छॾियो। सिंध जा माण्हू ऐं पख्तून भाउर ऐं मोहब वतन सिंध में रहंदड़ पंजाबी, मोहब वतन उर्दू ॻाल्हाईंदड़ बलोच डैम ठहणु कोन ईंदा, पर पीपल्स पार्टियुनि सां जुट आहे, उहा शामिल आहे। फार्मूलो इहो आहे त असीं बयानु ॾींदासीं, बयानु ॾियण खां पोइ असीं अमलनि कुझु कोन कंदासीं। अमलनि असीं फ़क़ति तॾहिं कंदासीं जॾहिं असांखे नूरियाबाद वटि बिजली जे प्लांट खे बंदि कंदो त असीं जुलूस कढंदासीं, गैस कोन था ॾियो सिंध खे। सॼे सिंध में ॾिठो गैस लाइ धरणा आया, पोइ सिंध खे किथे बि गैस कोन मिली। नूरियाबाद वारे हिननि जे प्रोजेक्ट खे मिली वई, तंहिंजे करे ही उन ते ॻाल्हाईंदा, ही सिंध जे पाणी ते कोन ॻाल्हाईंदा, जीअं आदमशुमारी ते कोन ॻाल्हायूं। ऐं तव्हांजे ज़रिए सिंध जे माण्हुनि खे दाह थो ॾियां। सिंध जूं हींअर 61 सीटूं आहिनि क़ौमी असेंबली जूं। सही आदमशुमारी थिया, सिंध जूं 85 सीटूं हुजनि। सिंध जा करोड़ खां वधीक वोटर गुम कया विया आहिनि। सिंध पाकिस्तान जो 34 सैकड़ो आहे। इहा ॻाल्हि रुॻो तव्हांजे हिन भाउ कई, पीपल्स पार्टी APC कई, उते मूं चयो त 33 सैकड़ो खां घटि सिंध जी आदमशुमारी क़बूल कोन कंदासीं। मुंहिंजो कंहिं बि साथ कोन ॾिनो। ऐं सिंध खे दांह ॾियां थो त मूं जॾहिं उते APC में वेही चयो त क़ौमी अवामी तहरीक 33 सैकड़ो खां घटि आबादी क़बूल न कंदी, उन ते गॾिजी स्टैंड वठूं, मुंहिंजो न पीपल्स पार्टी साथ ॾिनो, न कंहिं क़ौम परस्त तंज़ीम साथ ॾिनो, कंहिं मज़हबी तंज़ीम साथ ॾिनो, कंहिं बि न ॾिनो। उहे सभु ख़ामोशी सां उन में शामिलु थी विया। सिंध जी 1.25 करोड़ आबादी गुम थी वई। सिंध जूं 20 खां 22, 23 क़ौमी असेंबली जूं सीटूं गुम थी वियूं। सिंध जो NFC में हिसाबु हलियो वियो, सिंध जो वसीलनि में हिसाबु हलियो वियो। सिंध जे माण्हुनि खां उहा फुर थी वई। पीपल्स पार्टी ख़ामोश आहे, को तालुक़ ई कोन्हे। नवाज़ लीग त हुई हुन में शरीक आहे, पीपल्स पार्टी हुनजी साथी आहे, ऐं असांजा क़ौम परस्त ऐं मज़हबी उहो ख़ामोश थी विया। उन्हनि असांजे क़ौम परस्त या लिखारी या अदीब या शाइर दोस्त उन्हनि खे रोज़ हिकिड़ो इशू ॾेई छॾियो। ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे अॻियां वधायूं था, पर ब्रेक वठी वठूं पहिरीं। नाज़रीन, अयाज़ लतीफ़ अली साहिब सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे, पर हिते वठूं था हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। मुल्की तोड़े सिंधी जी सियासी सूरत हाल के हवाले से अयाज़ लतीफ़ अली जो साहब सां असांजी ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी है। सर, तव्हां चयो पियो त माण्हू जेके आहिनि पंहिंजी नंढियुनि नंढियुनि ख़बरुनि ऐं नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते ख़ुशि आहिनि, पर तकबंदियुनि वारे मामले ते अगरि ॻाल्हि ॿोल कयूं त हींअर जेको आहे सिंध मां 284 ऐं सॼे मुल्क में जेको आहे 1286 एतिराज़ बि दाख़िल कया विया आहिनि। तकबंदियुनि खे कीअं था ॾिसो? भला हाणे इहा ॻाल्हि ॾिसो पिया त तकबंदियुनि ते एतिराज़ केरु पियो दाख़िल करे? उमेदवार सिंध जो आम माण्हू किथे आहे? सिंध जे हैदराबाद जे कासिमाबाद वसंदी जे हुसैनाबाद जे हाला नाके जे माण्हूअ किथे वञी चयो आहे त अदा तकबंदियुनि में असांजा तक टोड़े असांजा शहर में विझराए थियो, छाकाणि त गुज़िरियल इलेक्शन में सिंध जे शहरी इलाइक़नि मां पीपल्स पार्टी जे उमेदवारनि हारायो हो। 119 पोलिंगनि मां 72 हारायूं हुयूं। तंहिंजे करे शहरी इलाइक़नि जा वोट टोड़े शहर जे ॿियनि उन्हनि उर्दू ॻाल्हाईंदड़ इलाइक़नि में पिया विझो त जीअं हेॾा ॿारनि जा वोट वठी ॿारनि जे माण्हुनि वीचारनि खे दबाव में आणे, ॿधराए, ॿध छोड़ कराए, प्रेशर वॾेरनि खां विझराए उन्हनि जा वोट वठूं, पर उहे ॿारनि जा वोट बि हिननि खे कोन मिलंदा। पर तकबंदियुनि में इलेक्शन कमीशन तबाही करे छॾी आहे। पीपल्स पार्टी जो रोल कीअं था ॾिसो? पीपल्स पार्टी पाण बि दाऊं पे वज़ीर आला बि एतिराज़ दाख़िल कयो आहे। पीपल्स पार्टी हाणे सम्झो त हिकिड़ो वॾी कॉर्पोरेशन आहे, जीअं PTV कॉर्पोरेशन आहे, कॉर्पोरेट सेक्टर आहे, जीअं नेशनल बैंक आहे, जीअं MCB आहे, जीअं PI आहे, स्टील मिल आहे। हिकिड़ी कॉर्पोरेशन आहे, उन्हनि जा मुख़्तलिफ़ जायुनि ते मैनेजमेंट जा अमलदार रखियल आहिनि। MCB जो हैदराबाद जो मैनेजर हूंदो, UBL जो AVP हूंदो, स्टील मिल जो हूंदो, पाकिस्तान रेलवे जो DS हूंदो। उहे DS आहिनि, DC हूंदा आहिनि, SP हूंदा आहिनि। उहे आहिनि, उहे माण्हू मैनेज कनि था, माण्हुनि खे आणीनि था, माण्हुनि खे विहारीनि था, माण्हुनि जे कमनि कारनि जे आसिरे में उन्हनि खे पंहिंजा कम वठनि था। बाक़ी पार्टी सियासी पार्टी कान्हे, हिकिड़ी वॾे कॉर्पोरेट सेक्टर जो हिकिड़ो इदारो आहे। कॉर्पोरेट आहे, लेकिन हुकूमत त करे पई न। कॉर्पोरेशन त कंदियूं आहिनि, दुनिया सॼी ते कॉर्पोरेशन हुकूमत पियूं कनि। हिते पाण वटि सिंधियुनि खे कॉर्पोरेट सेक्टर मिलियो आहे, पर कॉर्पोरेट सेक्टर वरी छा कंदो आहे? जो माण्हुनि जा कम बि कंदो आहे। ही वरी कॉर्पोरेट सेक्टर उहो मिलियो आहे जो चए थो त हिन मरीज़ जे हिन माण्हू जे सेरांदी जेको रोज़ सोनो विधो आहे उहो खाइण जे बजाए कुकड़ खे कुई छॾियूं, यकी कुकड़ कुई छॾियूं ऐं यको सोन खणी वठूं। इलेक्शन भला थिए पई? मूंखे ॾाढी सूरत हाल कॉम्प्लिकेटेड पई लॻे, रोज़ तब्दीली आहे। हिकु ॿ ॾींहं अॻु में जेको मूव थियो आहे रेफरेंस चीफ जस्टिस जे ख़िलाफ़, कोहाट जे सेशंस जज कयो आहे। जी जी, डिस्ट्रिक्ट सेशन जज, डिस्ट्रिक्ट एंड सेशंस जज, उन सुप्रीम जुडिशियल काउंसिल में रेफरेंस मोकिलियो आहे। हाणे
सुप्रीम जुडिशियल काउंसिल आर्टिकल 209 तहत उन में हूंदा आहिनि 5 जज। सही। अॻे इफ्तिखार चौधरी साहब जे ज़माने में शिक हुई कान, तंहिंजे करे सरबराह बि उहो हो जंहिंजे ख़िलाफ़ शिकायत हुई। इफ्तिखार चौधरी सरबराह, उनजे ख़िलाफ़ मुशर्रफ रेफरेंस मोकिलियो, तंहिंजे करे उहो हटी कोन सघियो। हाणे नई जेका ॿी तरमीम साज़ी थी आहे उन में जॾहिं सुप्रीम कोर्ट जो सरबराह हूंदो आहे चीफ जस्टिस उन जुडिशियल काउंसिल जो, पर जॾहिं उनजे ख़िलाफ़ शिकायत हुजे त पोइ जुडिशियल कमीशन जी सरबराही अची वेंदी ॿिए जज वटि। त ॿिए जज नंबर ते आहे जस्टिस आसिफ सईद खोसा साहिब, ऐं पोइ 2 सीनियर जज ॿिया हूंदा जेके वेहंदा, उहे आहिनि एजाज़ुल हसन साहब ऐं गुलज़ार साहब। त 3 थींदा इहे सुप्रीम कोर्ट जा जज, 2 सीनियर हाई कोर्ट जा जज, इहे 5 ॿुधंदा। हाणे इहो वॾो प्रेशर डेवलप थींदो। ॿियो तव्हां ॾिसो पिया त पाकिस्तानी मीडिया ज़रिए बि अदलिया ते किन उर्दू चैनल्स में हिकिड़ो थोरो मुखालफ़ाना रवैयो आहे। आउं सम्झां थो हुनजो फ़ाइदो कोन थींदो। रेफरेंस माना पोइ जेको डिस्ट्रिक्ट सेशन पाण पंहिंजी उन लेवल ते दाख़िल कयो आहे या इन पोयां को सियासत? मूंखे लॻे थो त हुनजे पोयां पॉलिटिक्स आहे। ॿई पासा थी सघनि था। हिकिड़ो पासो इहो बि थी सघे थो त जिन जे ख़िलाफ़ फ़ैसिला पिया अचनि उन्हनि कयो हुजे, ॿिए पासे हीअं बि थी सघे थो त जिन जे ख़िलाफ़ फ़ैसिला आया पे उन्हनि सां के ताज़ियूं मुलाक़ातूं जेके थियूं उन्हनि सां मुलाक़ातूं छो थियूं, सही, तंहिंजे करे इहो प्रेशर विधो वियो हुजे, छाकाणि उन में रेफरेंस में उहो बि ज़िक्र आहे सही, त तव्हां वज़ीर आज़म सां बिना एजेंडा जे मुलाक़ात छो कई। राव अनवार जो बि ज़िक्र आहे हुन में। तंहिंजे करे इहो टकराव वधंदो। पार्लियामेंट को बि रोल कोन पई प्ले करे, पार्लियामेंट खे रोल प्ले करणु खपंदो। उहा हिकिड़ी माठियो वेठी आई कान्हे, क़ौमी असेंबली जहिड़ो कर आई कान्हे, सेनेट बि जहिड़ो कर आई कोन्हे। तंहिंजे करे सभु कम अगरि अदलिया बि करे त पोइ उन्हनि जो को रोल तकबंदियुनि वारो मामिलो जेकॾहिं वधियो, मुंहिंजे ख़्याल में जेको केयर टेकर गवर्नमेंट अचे थी उहा बि थोरी दिलचस्प अथव। केयर टेकर गवर्नमेंट लाइ हीअ आहे त आइन जो आर्टिकल 224A चवे थो त पहिरीं 2 नाला ॾींदो सद वज़ीर आज़म ऐं अपोज़िशन लीडर खुर्शीद शाह ऐं शाहिद ख़ाकान। पोइ उन में जे सहमत न थिया त पोइ उहे हिकिड़ी 8 रुकनी कमेटी ठहंदी पार्लियामानी, 4 अपोज़िशन जा हूंदा, 4 गवर्नमेंट जा हूंदा। उहे 8 ॼणा उन्हनि 4 नालनि मां तय कंदा। पोइ जेकॾहिं उहे बि न करे सघिया त पोइ 224A चए थो त उहे 4 नाला हलिया वेंदा इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान वटि। हाणे इन सूरत हाल में जेका केयर टेकर गवर्नमेंट ईंदी उन खां पोइ मूंखे लॻे पियो त जाम माण्हू पार्टियूं छॾींदा, PMLN जा इलाही सारा माण्हू पार्टी छॾे वेंदा, पर उन खां ॿीण ते पीपल्स पार्टी जा माण्हू सिंध मां माण्हू पार्टी। हीअ जेका ख़ल्क़ हले पई ज़रदारी साहब वारी टीम जेका आहे, इहा इन जो फार्मूलो इहो आहे त जीअं मैकेनिक वटि वञिबो आहे न, तव्हां चवंदा आहियो हीअ गाॾी ख़राबु आहे, उहो चवंदा खोलियोसि, बारनि बारनि मथे करे पुर्ज़ा पुर्ज़ा सभु हेॾा होॾा रखी वेंदा आहिनि। हाणे तव्हांजी भई गाॾी खुली, हाणे त वापसि त वञी कोन था सघो। सही। वरी ॿी गाॾी आई उहा बि खोले छॾियूं, 3 आई उहा बि खोले छॾियूं। हाणे गाॾियूं सभु खुलियूं पियूं आहिनि। हाणे तव्हांखे चवंदा हीअ 12,000 रुपया ॾे त हीअ पुर्ज़ो असां वटि बि आहे। असां वटि हिकिड़ा 2 दोस्त आहिनि जेको कमु अहिड़े कम में असांखे विझी वियो अथनि, गाॾी जी बानेट खुलियो पियो आहे, कॾहिं चवंदा आहिनि फलाणे लाइ 8,000 रुपया ॾियो, कॾहिं चवंदा फलाणे लाइ 3,000 रुपया ॾियो, रो बानेट खुलियो पियो आहे, गाॾी हाणे वञूं केॾा। सही। त बाबा फलाणो हैंड बिल थो छपिजे 3,000 ॾियो, फलाणो हीअ थो ॾे 2,000 रुपया ॾियो, फ़ोन कयो बाबा दौरे ते वियो, चयो पहिरीं हैंड बिल जा 3,000 रुपया ॾियो। त हाणे उहो गाॾी जो खुली पई आहे, 3 गाॾियूं जो खुलियूं पियूं आहिनि, हाणे माण्हू 20,000 नथो ॾे त हुनजी गाॾी छुटी। ज़रदारी साहब छा कयो जो सिंध जे हर MNA MP जे कैंडिडेट वॾेरे साहब खे उन्हनि खे चयूं, कंहिंखे मिसलनि चयूं बाबा बदीन ख़ाली पियो तूं छा वेठो करी। सही। ॿिए खे चई वियो बाबा मोरो ख़ाली आहे तूं किथे, 3 खे चई वियो बाबा जुंगशाही में कुझु कोन्हे तूं किथे। ईअं चई हाणे उहे सभु गाॾी खणी आया, गाॾी ज़रदारी साहब खोले खे बानेट मथे थिए पियो आहे, गाॾी खुली पई आहे। हाणे पुर्ज़ा ॿाहिरि रखिया आहिनि। उन्हनि खे चयूं छा, हिकिड़ो चयूं त आदमशुमारी में सीटूं वधंदियूं, ठीकु तव्हांखे एडजस्ट कंदासीं। ॿियो चयूं त लोकल गवर्नमेंट ईंदी बल्दियाती चूंडनि खां अॻु कंदासीं। 3 खे वरी चयूं त हाणे हीउ जेको सॼो सेटअप आहे इन मां निगरान हुकूमत जॾहिं ईंदी तॾहिं कुझु माण्हुनि खे असीं निगरान में थेड़े असांजी मर्ज़ी जी ईंदी, पोइ त हाणे निगराननि जी मर्ज़ी जी अचे कान पई। ठीकु। तंहिंजे करे इहे सभु माण्हू ऐं नाला कोन थो खणां, पर तव्हां ॾिसी वठो शिकारपुर ऐं बदीन ऐं नवाबशाह ऐं ठटे खां फिरंदा अचो, जेके जेके माण्हू पीपल्स पार्टी में शामिलु थिया सांगड़, उहे किथे बि एडजस्ट कोन थिया। उहे हाणे 4 अप्रैल ते जेका कतार हूंदी आहे न उनजे पोयां हीअं हथ ॿधियो बीठा हूंदा आहिनि। अॻियां ज़रदारी साहब जी ॿी टीम वेठी हूंदी आहे, हथ ॿधियो बीठा आहिनि, हीअ उमेद ते पिया हलनि त उमेद पे दुनिया क़ाइमु आहे त हाणे मूंखे एडजस्ट कंदा, सीटूं आहिनि कोन। तंहिंजे करे इहे सभु माण्हू जीअं निगरान हुकूमत ईंदी, मखदूम साहब को ॿियो फ़ैसिलो कंदो। ठीकु। मखदूम साहब मूंखे पीपल्स पार्टी सां इलेक्शन कल्ब सईद ज़मा साहब फरमायो आहे हा त असीं 3 गादियूं गॾिजी, गौसिया ऐं पीर साहब जी गादी ऐं सरवरी जमात गॾिजी इलेक्शन ऐं हिक ॿिए खे वेझो अचण जो सोचूं पिया। मलक असद साहब वारनि जा रिज़र्वेशन्स ख़तमु कोन थिया आहिनि। ठीकु। उहो अलॻि शिराज़ी साहिबनि जो मसइलो जारी आहे।
महर साहिबनि जो मसइलो जारी आहे, नादिर मक़सी साहिब वारनि जा मसइला हल कान थिया, डायरी साहिबनि जा मसइला हल कोन थिया, रफ़ीक जमाली, पीर मज़हर, इहे इख़्तिलाफ़ लगारी साहिबान इहे बि हल न थिया। हर जाइ ते हाणे वेठा आहिनि, वॾेरो होशियारु आहे, वॾेरो चए थो आख़िरी 2 ॾींहं जेके बि आहिनि सही, इन्हनि 2 ॾींहंनि में बि जेकॾहिं हींअर फ़ैसिलो कया त इहो SHO मुंहिंजो फलाणो कमु मुख़्तियार कार इरिगेशन जो SDO पाणी रोके करे ॾींदो, तंहिंजे करे चवंदा जीअं निगरान हुकूमत अचे सभु हलिया वेंदा, उहो वञी नालो रहंदो, मथे अलाह पाक जो हेठि ई जेके 2-3 पुराणा माण्हू हूंदा से हूंदा, ॿियो कुझु कोन हूंदो। तंहिंजे करे पीपल्स पार्टी सां ईअं थींदो पियो नज़र अचे, नवाज़ लीग सां इहो पियो थींदो नज़र अचे, पर नवाज़ लीग हिकिड़ी एज आहे त पीपल्स पार्टी सां माण्हू बि जुड़ियल कोन्हे, माण्हू सख़्तु ख़िलाफ़ आहिनि, होॾां वरी माण्हू नवाज़ शरीफ़, मरियम नवाज़ सां पंजाब जो अवाम जुड़ी, तंहिंजे करे उहो लोधरा वांगुरु ABC खे बीहारींदा, उहो बि शायदि खटी वञे। सिंध में त पीपल्स पार्टी लाइ आऊं दुआ ई करे सघां थो। अच्छा, नेक्स्ट माना सम्झो था त नून लीग हुकूमत ठाहे सघे थी वफ़ाक़ न? मुंहिंजे ख़्याल में इलेक्शन जेकॾहिं थी ठीकु त हंग पार्लियामेंट ईंदी, सही, लटकियल पार्लियामेंट, उन में सेनेट वांगुरु 5 मेंबर हितां जा होॾा हलिया वेंदा, 10, ॾिसो न माण्हू चवंदा बाबा फ्लोर क्रॉसिंग, फ्लोर क्रॉसिंग में हू वोट ॾेई करे ईंदा, पोइ इलेक्शन कमीशन वटि वेंदो, हिननि ॿारनि हेॾा वोट ॾिनो, हुनजो फ़ैसिलो पियो, 2 साल हलंदो, तेसीं वज़ीर आज़म ॿियो अची वेंदो। पर इन सॼे मामले में सिंधी माण्हू जेकॾहिं अकुल जो फ़ैसिलो न कयो, सिंधी माण्हू वरी राज बरादरी ते हलियो, सिंधी माण्हू वरी इन ते हलियो त हिन मूंखे हिकिड़ी लेडी हेल्थ वर्कर जी हिकिड़ी मूंखे तपेदारी जी ऐं मुख़्तियारकार जी नौकिरी वठाए ॾिनी हुई, ऐं मूंखे दारोगो रखाए हुई, ऐं ख़ाकुर बि मुंहिंजो भाइटे खे रखायो, इन ते हलियो, ऐं सभु ॾुख विसारे वरी अची वज़ीरनि जे पोयां डोड़ पातईं, ऐं वरी बिजा तीर बिजा कयईं, त पोइ सिंध जी लाह निकिरी वेंदा हलिया। तंहिं करे सिंध जे माण्हुनि खे हिकिड़ो ॾाढो सुठो हिकिड़े पुलिस ऑफिसर जो मूं जवाबु पियो ॾिठो, उनखे चऊं पुलिस खातो ख़राबु आहे, त उन पुलिस ऑफिसर चयो त खातो असांजो इन करे ख़राबु आहे जो मथां तव्हीं जेके चूंडियल उमेदवार तव्हां मुक़ररु कयो से असांखां हीअ कम था वठनि, तंहिंजे ख़ैर उन्हनि खे बि इहे कम न करणु खपनि, इहो जवाज़ कोन्हे। पर सिंध जो माण्हू हिन दफ़े उथी बीहे, उते कीअं बीहे जो चवे त आऊं वोट हिन माण्हू जे मुखालफ़त में ॿियो जेको केर बि हुजे उनखे ॾींदुसि, हिन ही मुंहिंजो माइट आहे, सौट आहे, पुफी जो पुटु आहे, नौकिरी ॾींदुसि, मूंखे ₹1,00,000 ॾिनई, लख आस्ते आस्ते करे लाहे ॾींदो आहे, नौकिरी हिन जो थोरा उहे लाहींदुसि, पुए जा पैसा वापसि ॾींदोसांसि, फातह हिन जी मुंहिंजी ॾाॾी जी कई आहे, ऐं हुनजे ईंदड़ सॼे ख़ानदान जी फातह कंदुसि, पर वोट हुनखे कोन ॾींदुसि। वोट मूं हुनखे ॾिनो त माना मूं पंहिंजी सिंध जे सॼे मुस्तक़बिल खे दाव ते लॻायो, ऐं वोट कोन ॾींदुसि। सिंध जो माण्हू इनकार करे, जे इनकार कयईं त नतीजा ॿिया हूंदा। अयाज़ साहब ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे वधायूं था, ब्रेक वठी वठूं। नाज़रीन, अयाज़ लतीफ़ अली जो साहब सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे, वठूं था हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में सिंध तोड़े पाकिस्तान की सियासी सूरत जे हवाले से असां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी है। अयाज़ लतीफ़ अली जो साहब मुख़्तलिफ़ जेके पहलू आहिनि उन ते डिस्कस करे रहिया आहिनि। अयाज़ साहब, तव्हां ॻाल्हि पियो कई त सिंध जो माण्हू जेको आहे हिन भेरे सुजाग न थियो त वॾो नुक़सानु थींदो। बिलावल भुट्टो ज़रदारी चए थो त अगरि बलूचिस्तान मां वज़ीर आज़म आयो त कंहिं क़िस्म जो एतिराज़ न हूंदो। पीपल्स पार्टी हिकु पासे सिंध लाइ कुझु न कयो, ऐं 5 साल ही बि जेके आहिनि ईअं ई विया हलिया। वरी हाणे जेका ॻाल्हि अचे पई त हिननि जी पंहिंजी हुकूमत बि ठहंदी नज़र न पई अचे। वरी हीअ जेको आहे बलूचिस्तान खे जेको आहे फेवर, जीअं सेनेट में बि जेको सपोर्ट कयूं, हिन बयान खे कीअं था ॾिसो बिलावल जे? मज़ेदार बयान आहे, बिलावल साहिब जा बयान मज़ेदार हूंदा आहिनि, ऐं जेको लिखी ॾियनि था उनखे हाणे अॻे त अदायगी में मसइलो थींदो हो, हाणे जेको लिखी मिलेसि थो उनजी अदायगी बिलावल साहब बहितर करे थो। अॻे जॾहिं हुनखे पनो लिखी ॾींदा त उनखे पढ़ण में अटक थींदी, थोरो विच में वक़फ़ो अची वेंदो। हाणे लिखियलु पढ़ो, थोरो यादि करे सही नमूने पढ़ी था वञनि, इहा बहितर इम्प्रूवमेंट आहे। 2-3 साल खां पोइ वरी पंहिंजो कुझु शइ लिखणु शुरू कंदा, 5-7 सालनि खां पोइ पाण दिलियूं बि ॻाल्हाइणु शुरू कंदा, आस्ते आस्ते तब्दीली ईंदी। बेनज़ीर साहिबा कोन्हे जेका ॼमंदे ॼाम हुई, उहा लथी, पीउ जे ख़िलाफ़ हेॾो ज़ुल्म थियो त ईंदे शत पहिरें ॾींहं खां उहा लिखियलु स्क्रिप्ट थोरी पढ़ंदी। बेनज़ीर साहिबा जेका दिलि में हूंदी आहे सा ॻाल्हि कंदी। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो थोरी लिखियलु ॻाल्हियुनि ते ॿियनि जे स्क्रिप्ट केरु थो लिखे? स्क्रिप्ट उहे वारा लिखनि जिन सेनेट चेयरमैन करायो। तव्हांजे ख़्याल में सेनेट चेयरमैन पीपल्स पार्टी छा हासिलु कयो? तव्हांखे ॿुधाइनि भले छा वेठा, पीपल्स पार्टी खे मिलियो छा? पीपल्स पार्टी खे अनअपोज़ सेनेट चेयरमैन ते मिलियो न रज़ा रब्बानी।
सही तॾहिं दुनिया में तव्हां इहो को ॿुधो तव्हांजो पुटु हुजे भाउ हुजे तव्हांखे माण्हू चए तव्हां पब्लिक सर्विस कमीशन मां हिनखे पास कराए 19 ग्रेड में नौकिरी थो वठी ॾियां तव्हीं चओ त न उहो पाड़े जो कैबिन वारो रहंदो आहे उनखे वरी नाइब पटिवालो करे हुनजो रखो मूंखे ही पंहिंजे भाउ लाइ 19 ग्रेड जी नौकिरी कान खपे ऐं वरी 19 ग्रेड जो जेको मातहत थींदो सो पिनी वरी ॿियनि खां वठी उहो रखाईंदो हीअ मूंखे नौकिरी न खपे पब्लिक सर्विस कमीशन जी नौकिरी नंढड़ी शइ आहे सेनेट जी चेयरमैनशिप पे मिली चइजे 12,000 अबानीनि जो मुखालिफ़ आहे हिन त ठही कोन्हे उहो त साॻियो सेनेटर बि त करायो अथनि न जे मुखालिफ़ हुजे त सेनेट में छो हुजे उहो सेनेटर हुनखे करायो अथनि वोट ॾियारिया अथनि सेनेट चेयरमैन छॾे पोइ वरी 20 सीटूं हुयूं हिननि जूं उन्हनि 20 सीटुनि ते पंहिंजो चेयरमैन कोन आंदो उहो मांडणी वाला उहो हिकिड़ो प्यारो आयो आहे मांडणी वाला उहो असांजो भाउ थियो आहे ज़रदारी साहिब जो वेझो दोस्त आहे सभु माण्हू आहियूं पाण सॼी संद ज़रदारी साहिब जा माण्हू कोन आहियूं पाण सभिनी जे घरनि में किथे को जेको ज़रदारी साहिब जी ASI रखियल आहे पाण मां कंहिंखे नौकिरी ते पंहिंजो मास्तर वीज़ा ते रखियल आहे पाण सभु ज़रदारी साहिब जी ख़ल्क़ आहियूं पाण सभु ज़रदारी साहिब जी रहियत आहियूं न त उहो मांडी वाला साहिब जेको आयो सेनेट जो चेयरमैन थी डिप्टी चेयरमैन मां हासिलु छा कयूं ॾिसो 5-7 सीटियूं रखियूं अथव हीअं हीअ तव्हांजी जो कैमरा रखियो न तव्हांजा सामान रखिया आहिनि तव्हांजे ब्यूरो इंचार्ज जे ऑफिस में किताब रखिया हूंदा तीअं मुख़्तलिफ़ जाइनि ते सीटियूं रखियूं अथव हीअ सीटी पई आहे डॉक्टर आसम जी सही उन में हीअ सॼा अहवाल आहिनि ही उनजो 1% बि कोन आयो आहे हीअ ॿी DVD पई आहे असां वारे दोस्त उज़ैर साहिब जी सही हीअ 3 DVD पई आहे असांजे भाउ मोराई साहिब जी डॉक्टर साहिब जी हीअ 4थी DVD का मरी साहिब जी पई आहे 5 DVD के लगारी साहिब जी पई आहे उन में सॼा अहवाल पिया आहिनि का ख़ालिद शहनशाह जे हवाले सां का पई आहे का बिलावल जेको बिलाल हो इंचार्ज सिक्योरिटी इंचार्ज उनजी का पई आहे का किथे ज़मीन जो खातो नेब में पियो आहे का डील पई आहे मलिक रियाज़ साहिब सां उनजा इथां को असांजी प्यारी भेण अयान अली जेका सुरमी आहे उनजो किथे को बयानु पियो आहे उहे रखिया आहिनि उतां बयान जी हिकिड़ी नंढड़ी रुगो हेडलाइन कढी उहा मथां कोट करे पोइ वरी बयानु मोकिले छॾिबो आहे उहो बिलावल साहिबु पढ़ी छॾींदो आहे ज़रदारी साहिबु पढ़ी छॾींदो आहे उहो तंहिंजे करे उन्हनि खे जीअं चइबो उन्हनि खे जेकॾहिं हींअर चइजे आसिफ़ ज़रदारी साहिबु अॼु कोन पढ़ियो अथव छा चयो आहे ज़रदारी साहिबु 2 टे ॾींहं अॻु में चयो दोस्त बलोचिस्तान मां जेका ॻाल्हि कई तव्हां किथां बि अचे पीपल्स पार्टी जे कॾहिं बेनज़ीर जे वाता ॿुधो इलेक्शन खां अॻु में त भले बलोचिस्तान मां किथां वज़ीर अज़म अचे असीं बेनज़ीर चवंदी आऊं थींदुसि वज़ीर अज़म या असांजो माण्हू थींदो पीपल्स पार्टी जो फारूक लगारी थींदो सदर नसरुल्ला ख़ान खे कोन सपोर्ट कई ठीकु आहे त बेनज़ीर पाण फ़ैसिला पंहिंजा कंदी हिते हिननि खे पर्ची अचे थी पर्ची ते फ़ैसिलो था कनि ठीकु हीअ कोन ॾिसंदा MQM जो असांजो वसीम भाउ केॾी महिल हेॾां पियो ईंदो आहे केॾी महिल उहो डोड़ंदो जेको आहे असांजो टुसोरी साहिबु हेॾां डोड़ंदो वञे वरी फारूक सतार हेॾां डोड़ंदो वञे ईअं सिंध में केतिरा माण्हू अथव जेके क़ौम परस्त या पीपल्स पार्टी जो B टीमूं आहिनि जिन खे वरी पीपल्स पार्टी पंहिंजे माण्हुनि जे ज़रिए अधी फरियाल कंहिं ॿिए खे मक़ामी ज़िले जे अॻुवाण खे चवंदी को ज़िले जो वॾेरो को ज़िले जो नाज़िम को MNA को MPA को सेनेटर उनखे अधी फरियाल फ़ोन कंदी उहो अधी फरियाल जो फ़ोन को सेनेटर को MNA को MPA को ज़िले नाज़िम वसूल कंदो उहो वरी पीपल्स पार्टी जे B टीम खे फ़ोन करे उनजे जनरल सेक्रेटरी या नायब सदर या सीनियर नायब सदर खे फ़ोन कंदो त बाबा फलाणी बैग बंदि था कयूं हीअं कयो उहो चवंदो न हे मथे हफ़्ते गुज़िरियल हफ़्ते जी बैग बंदि आहे उहो चवंदो न बैग जल्दी मोकिलियो असीं बयानु हीअ था कढूं उहे कुझु कोन ॻाल्हाईंदा तीअं ई मथां फ़ैसिलो ईंदो आहे ऐं उन ते ज़रदारी साहिब खे हलणो आहे पीपल्स पार्टी शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी जेका जुडिशियल डेथ आहे उन ते अदालती कमीशन जोड़ण जी ॻाल्हि पई करे पीपल्स पार्टी 50 सालनि खां इहा ॻाल्हि पई करे पीपल्स पार्टी जेका तकरीर ॿुधंदो 7 सालनि खां त केस भले वियो इलेक्शन खां अॻु में पीपल्स पार्टी जेका तकरीर ॿुधंदो न ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे खून जो हिसाबु कंदासीं बेनज़ीर शहीद जे खून जो हिसाबु कंदासीं मुर्तज़ा असांजो भाउ आहे शाहनवाज़ शहीद जे रत जी फुड़ी फुड़ी जो हिसाबु थींदो वेठा इक़्तिदार में आहिनि गवर्नमेंट में 10 साल खां वेठा आहिनि उन खां अॻु ही 5 गवर्नमेंट अथनि ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी गवर्नमेंट वरी 77 में गवर्नमेंट वरी 88 में गवर्नमेंट वरी 93 में गवर्नमेंट वरी 2008 में गवर्नमेंट वरी 2013 में गवर्नमेंट हाणे वरी चवंदा वरी था गवर्नमेंट ठाहियूं 6 गवर्नमेंट ऐं वेठा आहिनि इक़्तिदार में ऐं चवनि था त इंशाअल्लाह हुकूमत ज़रदारी साहिब जी जॾहिं आई 50 साल पोइ वीचारा हिसाबु कंदा ज़ुल्फ़कार अली भुट्टे सां हिननि ज़ुल्म कयो आहे सही आसिफ़ ज़रदारी साहिब पीपल्स पार्टी ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे आलमी ख़्वाब पे ॾिठा त आउं थर्ड वर्ल्ड जी मूवमेंट थो ठाहियां ऐं कज़ाफ़ी खे खणी उनखे इंडोनेशिया वारे स्वीकारनो खे इन्हनि माण्हुनि खे खणी असीं हिकिड़ी नई सुञाणप ठाहियूं मार्शल टीटो ऐं फिडल कास्त्रो उनखे अची बीहारियो अथनि जो हाणे उहो वेठा आहिनि त अधो फलाणे ॻोठु पुॼी वियो उते माण्हुनि खे मिंथो टकाए त पीपल्स पार्टी में अचे एम्बुलेंस बोर्ड मुतासिरनि जिते रंग पेंट कराए उनखे किराए ते पिया हलाइनि कफ़न जा कपिड़ा विकिणनि पिया ज़मीनुनि जा कमांद जे अघ ते 80 रुपए ते तंहिंजे करे हिननि हशर करे छॾियो आहे पीपल्स पार्टी खे हिननि कॉर्पोरेट सेक्टर बनाए छॾियो
हाणे पाकिस्तान पीपल्स पार्टी न आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी कंपनी हुजे खणी, उहा थी सघे थी कंपनी आहे, उनखे वरी अवाम में आणण जो हिन में झलो कोन्हे, सही कुझु कोन करे सघंदा। ही वीचारा ॿियनि जे हिदायतुनि ते हिननि जो वस कोन्हे। ईंदड़ इलेक्शन में सिंध में कीअं आहे पोज़ीशन? कुझु कोन थींदो। मूंखे त हीअ निगरान हुकूमत में बि नज़र कोन पिया अचनि। मूंखे त नज़र में अचे पियो, ख़बर न आहे ॻाल्हियूं असांजूं को असीं हू चिला बिला कढूं कोन था, सही ऐं ख्वाब बि कोन था ॾिसो, ख्वाब बि कोन थो ॾिसां, पर मूंखे लॻे ई पियो त निगरान हुकूमत बि मर्ज़ी जी कान ईंदी, सही का ॿी हिकिड़ी ख़ल्क़ ईंदी, ऐं पीपल्स पार्टी मूंखे इक़्तिदार में ईंदे नज़र न पई अचे। MQM खे कीअं था ॾिसो? MQM में जेको हींअर ताज़ो जेको जहिड़ो भले फ़ाइदो कंहिंखे थींदो? MQM फाशिस्ट पार्टी हुई, उन में साह विधो ज़ियाउल हक़, ठीकु, या मुल्क बि टोड़ियो, ऐं अयूब जे आख़िरी पॉलिसियुनि वरी ज़िया ही जेका मंशियाती तालिबान क्लाशनिकोव सभु इन गीचे में विधो आहे। पाण रुगो ॾिसो, पाण हीअं था कयूं त जेको माण्हू गुज़ारियो आहे हुनजो नालो कटंदा ॾियूं। MQM में साह बेनज़ीर साहिबा विधो, असांजी भेण हुई, सही, ऐं मूंखे हुन लाइ लख प्यार इज़तूं एतिराम, पर बेनज़ीर साहिबा वञी उन में साह विधो। आफ्ताब शोभान मीराणी कायम अली शाह साहिब खे वठी वई ऐं उन्हनि में वञी साह विधई, उन्हनि खे 88 में हुकूमत में शामिलु कयईं। उन खां अॻु में ज़िया साह विधो, उन्हनि में जहांदाद ख़ान SM अब्बासी विधो, पोइ वरी उन्हनि में नवाज़ शरीफ़ साह विधो। सही, नवाज़ शरीफ़ उनखे पाले ताते वॾो कयो। वरी इमरान ख़ान बि उन्हनि में साह विझण जी कोशिशि कई। हींअर जेको इमरान ख़ान बयानु ॾिनो वञी कराची में, त सिंधी हितां दरवेशाणी ॻाल्हि कई अथसि, इहा त कराची में सिंध के लोग आते हैं, कराची जहिड़ो कर आहे, को महाराष्ट्र में आहे, को तमिलनाडु में, कैनेडा में आहे, टोरंटो में आहे, सो उते वरी सिंधी वञनि था। सिंध कराची असांजो आहे, असांजे अबनि ॾाॾनि जो आहे। कराची असांजे माण्हुनि जे हज़ार न लखें सालनि जी तारीख़ जो वरिसो आहे। उनखे कीअं था असीं आमिर लियाकत ऐं इमरान ख़ान ऐं इन्हनि माण्हुनि खे इजाज़त ॾियूं त उहे अची फ़ैसिला कंदा। ऐं बिलावल भुट्टो ऐं मुराद अली शाह बि केॾी महिल चवंदा पिया आहिनि कराची और सिंध, कराची और सिंध छा जी? सही, तंहिंजे करे नवाज़ शरीफ़ उन्हनि में साह विधो MQM में, पीपल्स पार्टी त हिननि खे पाले ताते वॾो करे असां ते हमला कराया। अदी ग़ज़ाला, सतार उनड़, नवाज़ कंडाणी, इन्हनि जा रत जेके विया उन्हनि MQM में साह विझंदड़ पीपल्स पार्टी हुई। ऐं वरी उन में हाणे PTI या जमा इस्लामी या कंहिं बि साह विधो, या इस्टेब्लिशमेंट साह विधो, इस्टेब्लिशमेंट पंहिंजे मफ़ादनि लाइ वरी MQM खे तयारु करे ॻिची में असांखे विधो, त उहा रुगो सिंधियुनि खे नुक़सानु कोन थींदो। MQM हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका मर्सनरीज़ आहिनि, भाड़े ते कमु कंदा आहिनि। जेकर तव्हां ताक़तवर तव्हांजे चवण ते कमु कंदा, वरी जेकॾहिं अमेरिका या इंडिया उन्हनि खे हुकुम ॾिनो त अल्ताफ़ हुसैन वरी इंडिया जे चवण ते पाकिस्तान ते हमलावर थींदो। न हींअर जेका सूरत हाल आहिनि इन में जेको हुननि जो अंदरूनी झेड़ो आहे, वरी PSP बि मुख़्तलिफ़ जेके हिननि जा अॻुवान आहिनि उहे PSP में वञनि पिया, त हीअ जेको सॼो सिनेरियो ठहे पियो, ख़दशो इहो आहे, फ़ाइदो कंहिंखे थींदो? मूंखे ख़दशो इहो आहे त PSP जो मौक़िफ़ निस्बतन बहितर आहे। चवे थी त बाबा मुहाजिर पॉलिटिक्स न करणु खपे सिंधी, पर मूंखे ख़दशो इहो आहे त इहे मौक़िफ़ सुठा फ़क़ति ड्रामे तौरु इस्तेमालु पिया थियनि। असुल तार जेॾी महिल छिकी वेंदी लंडन मां या आलमी ताक़तुनि या इंडिया या अमेरिका, त मूंखे लॻे थो त PSP, बहादुराबाद, PIB इहे सभु साॻे घस ते बीहंदा, वरी अल्ताफ़ या मुशर्रफ अची हिन जा मालिकी कंदा, ऐं वरी सभु तॾहिं करे हींअर त कमज़ोर आहिनि, ठीकु आहे, सही, हींअर त बिल्कुलु छिड़ विछिड़ थी विया आहिनि, ठीकु आहे, पर हिन खे केॾी महिल बि का आलमी पज़ीराई मिली, धाॻो छुकियो वियो, थोरा असीं कमज़ोर थियासीं। इहा ॻाल्हि मूं रुगो तव्हांजे साम्हूं कोन पियो कयां, इहा मूं अॻूणे DG रेंजर्स खे चई, सही, उन्हनि खे मूं रूबरू चयो, उन्हनि मूंखे चयो त असीं कराची में दहशतगर्दी, मूं जनरल कियानी खे चयो इस्लामाबाद में वेही त तव्हां सिंध जे ऑफिसर्स खे ब्रिगेडियर ऐं कर्नल खां मथे आणियो। हींअर मुशाहिद हुसैन साहब मूं वटि घर आयो, चई कियानी साहब मूंखे चयो त पलीजो साहब ने मुझे कहा था, उसके बाद मैंने डेलिब्रेट एफर्ट्स लिए इंटेंशनल कि मैं सिंध के लोगों को ऊपर ले आए, कर्नल और ब्रिगेडियर की सतह से भी आगे ले आए। त असीं इहा ॻाल्हि सभिनी साम्हूं था वेहूं। असीं त DG रेंजर्स खे बि चवां थो, कियानी साहब खे जेकर हींअर बाजवा साहब मिले त उनखे बि चवंदुसि त बाबा सिंधी जेके आहिनि ब्रिगेडियर मां प्रोमोट थी पाकिस्तानी फ़ौज में सिंधी अचणु खपनि, नेवी में अचणु खपनि, एयरफोर्स में अचणु खपनि, CSS में अचणु खपनि, पाकिस्तान जे ब्रिगेडियर खां मथे वञी मेजर जनरल थियणु खपनि, हर जाइ ते हुअणु खपनि, PI जो सरबराह हुअणु खपे, रेलवे जो हुजे, क्रिकेट टीम में शायदि आफ़रीदी दॿू ॾींदो वठे, इन्हनि खे जवाबु ॾियण लाइ क्रिकेट में सिंध जे माण्हुनि खे मौक़ो मिलणु खपे, हॉकी में मौक़ो मिलणु खपे, इन्हनि सभिनी जायुनि ते सिंधी अचणु खपनि। उहे जॾहिं ईंदा तॾहिं कराची में दहशतगर्दी रिप्लेस थींदी। MQM जे ग्रुपनि खे टोड़ण सां न, कराची जी असल मालिकी उर्दू ॻाल्हाईंदड़ भाउरनि उन्हनि खे ड्यू शेयर मिलणु खपे, पर कराची जी मालिकी पीपल्स पार्टी वारी न, त रुगो ज़मीनूं ऐं चाइना कटिंगूं ऐं हिसो न, कराची जी मालिकी रिसोर्सिस जी, वसीलनि जी, इब्राहिम हैदरी जे, मलीर जे, लियारी जे, शांति नगर जे, भिटाई आबाद जे, गडाप जे, सचल ॻोठ जे, चकरा जे, पिपरी जे, सिंधियुनि खे ॾियो।
उन्हनि खे कराची में इख़्तियार ॾियो, वसीलनि ते मालिकी ॾियो, रोज़गार ॾियो। NED ऐं कराची ऐं दाऊद ऐं सिंध मेडिकल कॉलेज में, हमदर्द में, इन्हनि सभिनी में उन्हनि खे पढ़ाई जा इक्वल मौक़िया ॾियो, नौकरियूं ॾियो। तव्हां ॾिसो दहशतगर्दनि जी पाड़ पटी। अच्छा, GDA में तव्हां तमामु घणो अहम रोल अदा कयो पिया, ईंदड़ इलेक्शन में कीअं पिया ॾिसो, पोज़ीशन छा आहे? ॾिसो, GDA खे पंहिंजे पाण खे बहितर बनाइणो पवंदो। असांखे का दिलचस्पी कान्हे त हिकिड़ो वॾेरो वञे ॿियो वॾेरो अचे। सही। GDA जी रजिस्ट्रेशन लाइ कोशिशि कयां पियो त GDA जो कलेक्टिव असीं निशान वठूं ऐं GDA खे असीं इलेक्शन में गॾिजी हिकिड़े निशान ते इलेक्शन कयूं। उन सिलसिले में मुंहिंजी ताज़ो कल्ह बि ॻाल्हि थी आहे पीर सदरुद्दीन शाह साहिब सां, यूनुस साईं सां, ग़ुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई साहिब सां। ऐं इन कोशिशि में आहियां त असां सिंध जा जेके SUP जा दोस्त आहिनि, JUI जा दोस्त आहिनि, STP जा दोस्त आहिनि, शहीद भुट्टो जा दोस्त आहिनि, इन्हनि सभिनी खे बि खणी अचूं GDA जे प्लेटफॉर्म। ठीकु। ऐं उन्हनि खे गॾियल इलेक्शनूं विढ़ायूं। मुंहिंजी त ख़्वाहिश हूंदी त सिंध में जेकॾहिं को तब्दीली पसंदि जी ॻाल्हि थो करे उन दोस्त खे बि खणी अचूं, की सिंध में को अदीब शाइरनि जो को थिंकर्स ग्रुप हुजे, को राइटर्स, उन्हनि खे बि खणी अचूं ऐं पोइ अहिड़नि हल्कनि ते जिते उहे इंट्रस्ट वठनि, उन्हनि जो असरु हुजे त उन्हनि जी मदद बि कयूं। पर GDA खे पंहिंजी पॉलिसी वधीक प्रोएक्टिव करणी पवंदी। GDA जे माण्हुनि जे चहिरनि सां मूंखे का दिलचस्पी कान्हे, क़ौमी अवामी तहरीक जी मरकज़ी कमेटी खे का दिलचस्पी कान्हे त वॾेरे किरड़ ख़ान जे जाइ ते वॾेरो अक ख़ान अची विहे। तंहिंजे करे हारी लैंड रिफॉर्म्स, अक़लियतुनि माइनॉरिटीज़ जे असांजे भाउरनि ऐं भेनरुनि जो तहफ़ुज़, इंतिहा पसंद जो ख़ात्मो, करप्शन जो ख़ात्मो, सरकारी ज़मीनुनि ते कब्ज़नि जो ख़ात्मो, मेरिट ते नौकरियूं ऐं रोज़गार, सिंध जी ज़राअत खे ॿीहर पेरनि ते बीहारणु, इन्हनि इशूज़ ते GDA पंहिंजी पॉलिसी ॾे। GDA कैंडिडेट बि अहिड़ा न बीहारे जिन ते इंतिहा पसंदी जो इल्ज़ाम हुजे या जिन ते इल्ज़ाम हुजे त उहे अक़लियतुनि सां उनजो रवैयो सही कोन्हे। GDA पंहिंजा गॾियल कैंडिडेट अहिड़ा बीहारे जेके साफ़ ऐं शफ़ाफ़ हुजनि ऐं GDA में बि जिन माण्हुनि माज़ीअ में ग़लतियूं कयूं आहिनि, GDA में बि के मलाइक कोन वेठा पर उहे पीपल्स पार्टी खां निस्बतन बहितर आहिनि, इन करे हुन सां गॾु आहियूं ऐं बि पीपल्स पार्टी पर GDA में बि जेके माण्हुनि जिन जो माज़ी में के ग़लतियूं थियल आहिनि त उन्हनि ग़लतियुनि जो अज़ालो कनि ऐं GDA पाण खे बहितर करे सिंधी ॿोलीअ ते स्टैंड वठे ऐं GDA कराची में सिंध जे माण्हुनि जे मालिकी ते पंहिंजो स्टैंड वठे ऐं GDA इन ॻाल्हि ते बि स्टैंड वठे त सूबाई ख़ुदमुख़्तियारी में सिंध खे पंहिंजे हिसे जे पेट्रोल, गैस ऐं पाणीअ ते मालिकी मिले। अच्छा, छा था सम्झो भला जे इहे सभु शयूं थी वियूं त पोइ पीपल्स पार्टी मुतबादिल थी सघे थी? इहे ख़ुदा खे पहिरीं ॻाल्हि त इहे सभु थी वञनि त पोइ बाक़ी छा खपे? इहे जेके मूं ॻाल्हियूं चयूं इहे जे सभु थी वञनि त पोइ बाक़ी बचो छा? तंहिंजे करे इहे थियण लाइ वरी जदोजहद करणी पवंदी। पीपल्स पार्टी जो मुतबादिल त GDA खे थियण ई न खपे न। ठीकु, GDA पीपल्स पार्टी जो मुतबादिल थिए। माण्हू चए त बाबा माण्हू को तव्हीं जेका ॻाल्हि कयो त बाबा को आमिर ख़ान जेका फिल्म ठाही आहे 3 इडियट्स अहिड़ी फिल्म ठाहियो या तव्हीं चयो मौला जट जो मुतबादिल ॿी फिल्म ठाहियो सुल्तान राई वारी त मौला, तंहिंजे करे पीपल्स पार्टी त माना इहो ई आहे जो पाण चऊं त सहूलत जेको हो मिर्ज़ा हुनजो मुतबादिल ठाहियूं। सहूलत मिर्ज़ा त हिकिड़ो टारगेट किलर हो न। तंहिंजे करे पाण खे सिंध खे उहा हुकूमत ॾियणु खपे जहिड़ी हुकूमत मलेशिया में या सिंगापुर में या गुजरात में या कुझु वक़्त लाइ नेपाल में या कुझु वक़्त लाइ UAE में जेको ख़लीफ़ो आहे उते जो, उन ॾिसो दुबई खे, अबू ज़हबी खे छा ठाहे छॾियो आहे, सिंगापुर खे लीकोन छा करे छॾियो आहे। पाण खे हिकिड़ी अहिड़ी हुकूमत हिकिड़ो तसवर जी दुनिया आहे। कुंड में वेठा आहियो, हिकिड़ो किताबु खुलियो पियो आहे। हाणे हींअर आउं वेठो किताबु पढ़ां जेको मौलाना मोहम्मद अली जौहर जो तक़रीर वेठो पढ़ां या ॻाढ़ो लालटीन वेठो पढ़ां किताब में दुनिया अलाए किथे वञी उहो ट्रम्प पियो हुन सां मिले, ज़ी पियो अलाए छा करे, रूस अलाए किथे आहे, शाम छा पियो करे। आउं वेठो मौलाना मोहम्मद अली जौहर जो तक ग़ुबारे ख़ातिर पढ़ां, अबुल कलाम आज़ाद। तंहिं करे सिंध खे जेन्युअनली पंहिंजे पेरनि ते बीहारण लाइ इकनॉमिक प्लान ॾियणो पवंदो। GDA खे इक़्तिसादी प्रोग्राम ॾियणो पवंदो ज़राअत जे हवाले सां, पाणी जी रिछ जे हवाले सां, मिडिल क्लास खे शहरनि में आबाद करण जे हवाले सां। इन ॻाल्हि में आउं फ़िलहालु कोशिशि में लॻो पियो आहियां। तव्हां चओ था इहो सभु थी वञे, जेकॾहिं इन जो 10% बि थी वियो त सिंध खे हिकिड़ी शानदार हुकूमत मिलंदी। पर जेकॾहिं इहे शयूं न थियूं त पोइ असांखे वरी कंहिं ॿिए रस्ते लाइ अलॻि सोचणो। ठीकु आहे नाज़रीन, अयाज़ लतीफ़ पलीजो साहिब जी ॻाल्हि ॿोल ॿुधी तव्हां। ईंदड़ प्रोग्राम में कंहिं नए महिमान ऐं नए मौज़ू सां हाज़िर थींदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।